नाज़रीन, ज़िले शिकारपुर के तालुके हेडक्वार्टर गढ़ी यासीन मां सचाई न्यूज़ के नुमाइंदे राशिद सुमरो की रिपोर्ट अवां शेयर कंदा हलूं त गढ़ी यासीन कोट दुरानी में महर और मारफानी बिरादरी के बिन धुरन विच में रहियल मामलन जो निबेरो अलाज गौसबख्श खान महर, आगा शुजा खान दुरानी, सरदार जुल्फकार खान कमारियो, आगा सनाउल्ला खान दुरानी, सरदार शफकत खान मुंगरानी, डॉक्टर सलीम अबड़ो ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में निबेरो वियो। आबिद महर ते बेज़ारी की भंजकड़ी करण ते 3 लखन समेत महर धुर ते 7 लख चटी ऐं 2008 में थियल बिन मारफाणियुनि जे खूननि जी साख आबिद महर के ॾियण बद इल्ज़ाम खां आजो करार ॾिनो वियो। धुरनि के भाकुर पाराया विया। अवां खे ॿुधाईंदा हलूं त 3 ॾींहं अॻु 8 जानियूं गिड़काईंदड़ महर मारफाणी खूनी तकरार जो निबेरो मदई जी वेझो कमारिया हाउस तराईअ में सरदार जुल्फकार खान कमारियो जे सरपंच में थियो हुयो, जंहिं बैदि धुरनि मथां मजमूई तौर 2 करोड़ 35 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। बंद कमरे में तैयार कियल फतवा मूजिब नबीदाद महर धुर मथां शहबाज मारफाणी धुर जा 4 क़त्ल ऐं ज़ख़्मी साबित थियण ते 1 करोड़ 25 लख 50 हज़ार रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो, जॾहिं त शहबाज मारफाणी धुर मथां नबीदाद महर जे धुर जा 4 क़त्ल ऐं ज़ख़्मी साबित थियण ते 1 करोड़ 19 लख 50 हज़ार रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। फ़ैसिले में रहिजी वियल कुझु शयुनि जो निबेरो अॼु कोट दुरानी गढ़ी यासीन में करे धुरनि खे भाकुर पाराया विया। जी नाज़रीन, ये आम ख़बर गढ़ी यासीन मां अवां खे ॾियूं पिया सचाई न्यूज़ जे नुमाइंदे राशिद सुमरो जी त गढ़ी यासीन जे कोट दुरानी में महर ऐं मारफाणी बिरादरी जे बिन धुरनि विच में रहियल मामलनि जो निबेरो अॼु थी गुज़रियो। निबेरो अलाज गौसबख्श खान महर, आगा शुजा खान दुरानी, सरदार जुल्फकार खान कमारियो ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में कयो वियो। आबिद महर ते बेज़ारी की भंजकड़ी करण ते 3 लखन समेत महर धुर ते 7 लख चटी ऐं 2008 में थियल बिन मारफाणियुनि जे खूननि जी साख आबिद महर के ॾियण बद इल्ज़ाम खां आजो करार ॾिनो वियो आहे। धुरनि के भाकुर पाराए खीर खंडु कयो वियो ऐं दुआए ख़ैर घुरी वई।